नाज़रीन ठटो मां ख़बर शामिल कंदासीं। वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ त सिंध पुलिस जे बहादुर फ़र्ज़ शनास ऐं दबंग पुलिस ऑफिसर ज़ियाद अहमद नूनारी पारां ईद उल फितर जा 3 ॾींहं अवाम खे मुकमिल तहफ़ुज़, अमुन ऐं सुकून फ़राहम करण ते सिंध मीडिया फोरम जे चेयरमैन वफ़ा अकरम अब्बासी, समाजी अॻवाननि कामरेड रियाज़ शाका मंगणहार ऐं सैयद मंज़ूर शाह ठटे थाणे ते पहुची खेसि अजरकूं ऐं लोंगियूं पाराए मथसि गुल निछावर कंदे खेसि खिराज तहसीन पेश कयो वियो। उन मौक़े ते बहादुर फ़र्ज़ शनास ऐं दबंग पुलिस ऑफिसर मिस्टर ज़ियाद अहमद नूनारी पंहिंजी मीडिया ब्रीफिंग में चयो त ठटे मां क्रिस्टल आइस, कचे शराब ऐं ज़हरीले गुटके जे मुकमिल ख़ात्मी करण सां गॾु हिन ईद उल फितर जे मौक़े ते पंहिंजा ॿार बचा छॾे रातियूं जाॻे ईद जे 3 ॾींहं ठटे जी आवाम खे मुकमिल सिक्योरिटी फ़राहम कंदे खेनि अमुन सुकून ऐं ईद जूं ख़ुशियूं ॾियारण ते मूं अवाम ते को एहसान न पर पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। उन करे जेसिताईं नंगर ठटे में हूंदुसि तेसिताईं ज़हरीली मंशात सां गॾु कंहिं बि ॾोहारी खे ठटे में हरगिज़ ॾोह करण जी इजाज़त न ॾींदुसि। आख़िर में हुन पंहिंजे तरफ़ां पिणु ठटे जे सहाफ़ियुनि, सिविल सोसाइटी तोड़े वापारियुनि खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं पेश कयूं।